नाज़रीन वाक़िया नाज़रीन सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडनि में देर वारे केस में लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। अदालत सूबा इलेक्शन कमिश्नर IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी के ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। इलेक्शन कमिश्नर IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी के 14 नवंबर ते पेश थियण जी हिदायत कई हुई। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त एडवोकेट जनरल सिंध पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री बाबति तफ़सील पेश कया वञनि। अदालत जो चवणु हो त पुलिस ऐं रेंजर्स जी केतिरी नफ़री आहे ऐं किथे किथे मुक़ररु आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडनि में देर वारे केस जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। अदालत सूबा इलेक्शन कमिश्नर IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी के ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। इलेक्शन कमिश्नर IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी के 14 नवंबर ते पेश थियण जी हिदायत कई हुई। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त एडवोकेट जनरल सिंध पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री बाबति तफ़सील पेश कया वञनि। अदालत जो चवणु हो त पुलिस ऐं रेंजर्स जी केतिरी नफ़री आहे ऐं किथे किथे मुक़ररु थियल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सिंध में मकानी चूंडनि में देर वारे केस जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो आहे। अदालत सूबा इलेक्शन कमिश्नर IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी के ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। इलेक्शन कमिश्नर IG सिंध ऐं चीफ सेक्रेटरी के 14 नवंबर ते पेश थियण जी हिदायत कई हुई आहे।